ओम साईं राम। बाबा अय्यर जो पिता साहिब उनखे अन्नदान करण जी तमामु सुठो आदत हुई। बाबा चवंदा हुआ कि अन्नदान करण महिल केरु लाइक़ु आहे या न हुनजो वीचार न करिणो आहे, छाकाणि बुखे खे अन्न खाराइणो आहे। उहो ग़रीब आहे, अमीर आहे, लूलो आहे, लंगड़ो आहे, हुनजी काई सोचण जी ज़रूरत न आहे। त बाबा अय्यर जो जेको पिता साहिबु हो, उहो जॾहिं सुबुह जो पंहिंजी कैंटीन शुरू कंदो हो, हुन में हू इडली वड़ा ऐं मंझंदि जे सुबुह जो इडली वड़ा ऐं मंझंदि जे टाइम ते प्लेट थाली प्लेट जेका साउथ इंडियन खाईंदा आहिनि उहा ठाहींदो हो करे। सुबुह जो जेका पहिरीं चांहि ठाहींदो हो, हुन मां 25% चांहि ॿाहिरि अची करे फ्री ग़रीबनि खे विराईंदो। मंझंदि जे टाइम ते 11 थालियूं उहो ग़रीबनि खे फ्री में खाराईंदो। हू चवंदो अन्नदान करणु तमामु ज़रूरी आहे करे। ऐं इहा जेको साॻियो तरीक़ो हुनजे पुटु बाबा अय्यर बि कंटिन्यू कयो करे। हिकु दफ़ो अहिड़ी हालत थी हिन जे पिता साहिब जी, जो हुननि खे पंहिंजी जेका कैंटीन आहे उहा बंदि करणी पई। कुझु लीगल इशू थी विया। अहमदनगर में कोर्ट में केस पियो हले कि तव्हांजी कुझु जॻह लीगल न आहे या छा आहे करे, त वीचारा घर में वेही रहिया करे। हिननि वटि कुझु बि पैसो न हो करे। उन टाइम ते माटुंगा मां हिकु साईं बाबा जो डिवोटी हिन खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिन जे घर अची करे पहुचे थो। चए थो छा थियो अय्यर साहिबु, छा थियो? चए थो न कुझु न, सभु ठीकु आहे, काई ॻाल्हि कोन्हे, थोरो कोर्ट जो मैटर थिए पोइ सभु ठीकु थी वेंदो। त चई जेसिताईं तव्हांजो कोर्ट जो मैटर थिए तेसिताईं तव्हां अन्नदान चालू रखो। भले 2 कोप चांहि सुबुह जो विरायो, भले मंझंदि जो हिकिड़ी प्लेट तव्हां हुनखे दान कयो करे, ऐं हीअ तव्हांखे मां पैसा ॾियां थो। 4,000 रुपया ॾेई करे उन टाइम ते हली थो वञे। 1968-70 जी ॻाल्हि आहे। हुन मां ही वरी हिन जो कोर्ट जो केस खटी था वञनि, हिन खे पंहिंजी कैंटीन मिली थी वञे, वरी खां ही शुरू करे था छॾनि करे इन हिसाब सां करे। उनखां पोइ 1974 में बाबा अय्यर जी मदर गुज़ारे थी वञे, ऐं बाबा अय्यर जो जेको पिताश्री आहे उहो 1988 में गुज़ारे थो वञे। त 1974 खां पोइ हिन जी माली हालत वरी जाम ख़राब थी वञे। अहिड़ी हालत ख़राब थी वञे जो हिननि खे खाइण लाइ बि कुझु न हो करे, जाम तकलीफ़ में अची था वञनि करे। हिननि खे धंधो लॻे पियो भई बंदि ई करिणो पवंदो करे। हिननि अय्यर साहिब खे ॿार, हुनजी पढ़ाई, उन्हनि जो खाधो पीतो, उन्हनि जी शादी, उन्हनि में जाम कुझु ख़र्चु थी वियो, ऐं हाणे उन्हनि खे तकलीफ़ूं वधंदी पियूं वञनि करे। ईअं हिकिड़ी टेंशन में वेठा हुआ काउंटर ते ॿई पीउ पुट। त हिकिड़ो माण्हू अचे थो, उन्हनि खे पुछे थो भई तव्हांखे छा तकलीफ़ आहे, मूं छो लाहे वेठा आहियो? चईंदा आहिनि काई ॻाल्हि कोन्हे अहिड़ी करे। हाणे ॿिए कंहिंखे पंहिंजी तकलीफ़ माण्हू छा ॿुधाए करे। चए थो न मूंखे लॻे थो काई तकलीफ़ आहे, तव्हां चिंता न कयो। ईअं हू चए थो मां वेठो आहियां, सभु तकलीफ़ूं तव्हांजूं दूरि थी वेंदो। ईअं करे हिकिड़ी बैग खणी काउंटर ते रखे थो। चए थो हीअ तव्हां रखो। चए थो हीअ छा आहे, असां तोखां न वठंदासीं करे। चए थो न तव्हां हीअ रखो, मूंखे वापसि बि न खपनि, तव्हां हाल फ़िलहाल इहे रखो करे। इहे रखी करे टेबल ते बैग रखी करे हली थो वञे करे। तेसिताईं उहो सोचीनि कि छा आहे, उहो बैग खोले ॾिसनि था त हुन में 50 खां 60 हज़ार रुपया आहिनि करे। हिननि जी अखियुनि मां पाणी थो अची वञे। हिकु ॾींहुं पहिरीं दुख जा आंसू, पैसा अचण खां पोइ सुख जा आंसू। बाबा खे चवनि था असांजी एॾी परीक्षा न वठि, असां में एॾी ताक़त कोन्हे। ऐं अॼु हिननि जी अन्नदान जेको हू कंदा रहंदा आहिनि, उहो हज़ारनि में माण्हू खाई वेंदा आहिनि करे। जॾहिं बि ॾाढा फंक्शन थींदा आहिनि त अन्नदान में हिननि वटि 5,000 खां 10,000 माण्हू खाई वेंदा आहिनि करे। हिकिड़ो साउथ मां, चेन्नई मां हिकिड़ो डिवोटी आयो, हुन हिननि खे चयो कि तव्हां अन्नदान कयो था, तमामु सुठो आहे, माण्हू तव्हांखे पैसा ॾेई था वञनि, हुनजो बि तव्हां अन्नदान कयो था, पर हीअ छा आहे, हिनखे तव्हां लीगलाइज़ कयो करे, हिनखे तव्हां रजिस्ट्रेशन करायो करे। पोइ हीअ हुनखे गाइड करे थो। हीअ अहमदनगर में ATG जे लाइ अप्लाई करे पंहिंजी जेका आहे ट्रस्ट, उहो रजिस्ट्रेशन लाइ अप्लाई था कनि। 5-6 महीना थी था वञनि, अचे ई कोन थो। जाम फॉलोअप कनि था पर कुझु पनो अचे ई कोन थो। आख़िर में हिननि खे हिकिड़ी रजिस्टर अहिड़ी घर में मिले थो, खोले ॾिसनि था त हिननि जो रजिस्ट्रेशन थी वियो आहे, ऐं हुन में
रजिस्ट्रेशन नंबर कहिड़ो आहे E786। ई माना ईश्वर, 786 माना अल्लाह। हिननि खे हिकु डिवोटी सम्झाए थो भई तव्हां लकी आहियो, तव्हांखे अहिड़ो नंबर मिलियो आहे। चई सभु बाबा जी कृपा आहे। चओ ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम।